अज़ीज़ नाज़रीन अस्सलामु अलैकुम। अॼुकल्ह जे जदीद दौर में नौजवाननि जो किताब ॾांहुं लाड़ो तमामु घटि आहे, पर अॼु अव्हां जी मुलाक़ात किताबनि जे आशिक़ टंडोलायर जी शख़्सियत खलील खोसो, जेको कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। मुहबती माण्हू, बहितरीन मिज़ाज जो मालिक, मुर्की मिलंदड़ खलील खोसे पंहिंजी हिकु नंढड़ी लाइब्रेरी क़ाइमु कई आहे। संदसि चवणु आहे त वॾी कोशिश सां लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे। लाइब्रेरी में शाइरी, फ़लसफ़ो ऐं तारीख़ जा पिणु किताब मौजूदु आहिनि। खेसि नंढे हूंदे खां किताबनि जो शौक़ु घणो हूंदो हो ऐं पाण हिकु बहितरीनु शाइर पिणु आहे। खलील खोसे खे बहितरीन शाइरी ते केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया आहिनि, जिन में शाह लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड, वतायो फ़कीर एवार्ड, हज़रत मेवन शाह इनायत रज़वी एवार्ड ऐं ॿिया खोड़ सारा एवार्ड बि शामिलु आहिनि। त हाणे ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं खलील खोसे साहिब खां। जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी हाँ बिल्कुल, जीअं त बाबू चौहान असां गॾु मौजूदु, जीअं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे कलर्स ऑफ लाइफ विथ बाबू, ज़िंदगी के रंग बाबू के खलील खोसे साहब वटि मौजूदु आहियूं ऐं जिन जी लाइब्रेरी में मौजूदु आहियूं, जेके यकीन अॼुकल्ह जे टेक्निकल दौर में बि किताबनि सां एतिरी मोहबत ऐं चाह रखंदड़ साईं जिन खलील खोसे साहब सां मौजूदु आहियूं। अस्सलाम वालेकुम साईं। आम साईं, ख़ुशि आहियो? चङा भला। दुआऊं साईं। खलील खोसे साहब छा हलनि आहे? बस दुआ लॻी पए मिड़े, हलनि टंगूं लुॾनि ॿाहूं, अॻियां क़िस्मत पुठियां आऊं, हलूं पिया। जी बिल्कुलु, जीअं त साईं अव्हां जे जेका लाइब्रेरी से ॾाढी दिलि ख़ुशि थी जाए टेक्निकल दौर जे हवाले सां, जेके लाइब्रेरी जे हवाले सां अव्हांखे शौक़ु कीअं जाॻियो, कहिड़े तरीक़े सां? असल में लाइब्रेरी जो शौक़ु जेको आहे सो पुराणे ज़माने खां असीं किताबनि में पढ़ंदा पिया आयासीं। वॾनि वॾनि माण्हुनि जूं लाइब्रेरियूं आहिनि, त अहिड़े हवाले सां लाइब्रेरी हिकिड़ो त किताब हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे जेको ख़र्च बि कोन थो कराए, न मानी जो ख़र्चु न चांहि जो ख़र्चु। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ किताब जेको आहे सो ईअं सम्झो त घर जो सींगार बि आहे, ऐं ॿी ॻाल्हि त किताब मुंहिंजो इश्क बि आहे, उन जे करे आऊं किताब वठां थो ऐं गॾु कंदो आहियां, उन मां मालूमात हासिलु कंदो आहियां। तोड़े जो हींअर टेक्नोलॉजी दौरु आहे, पर मूंखे मुहबत किताब सां आहे। किताब जंहिं महिल सजाए ऐं अलमारियुनि में रखां थो त मुंहिंजी दिलि जी पवे थी ऐं बाग़ बहार थी पवे। जी बिल्कुलु, यकीन किताबनि सां मोहबत ऐं किताबनि सां इश्क जेका असांजो ॾिसी सघिजे थो। कैमरामैन ॾिसां थो लाइब्रेरी जे हवाले सां त खोड़ सारा किताब आहिनि जंहिंमें हर मालूमात आहे, मज़हब जे हवाले सां या ॿियो कोई शाइरी जा किताब, फ़लसफ़े जा किताब ऐं जेका आहे काफ़ी सारा किताब आहिनि हिते मौजूदु। साईं अव्हां बि किताबनि खे कीअं गॾु कयो, कहिड़े तरीक़े सां? साईं ॻाल्हि हीअ आहे त किताबनि खे ही मुंहिंजो औलाद आहे, ही मुंहिंजी मिल्कत आहे, ही मुंहिंजो धन दौलत, ही किताब ई आहे जेको तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। मसालो हीअ आहे त किताब ख़रीद त करे वठूं था, पर उनखे संभालणु ऐं सांढणु ॾाढो ॾुखियो आहे। उन हवाले सां पोइ जेतिरी पुॼत हूंदी आहे, को अलमारी आहे उन में रखूं था, या किथे टेबल ते, हाणे मुंहिंजी नंढी जॻह आहे, सॼा किताब पखिड़िया पिया आहिनि। उन हूंदे बि मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजो इश्क आहे, ऐं रोज़ानी हिननि सां कचहरी बि कंदो आहियां। ऐं किताब मूंसां ईअं सम्झो त किताब जिते न हूंदो आउं चवंदुसि हीअ किताब केॾां वियो, छो त हीअ रखियल मुंहिंजा आहिनि। उन हवाले सां आउं ईअं सम्झां थो त किताब मूंसां ॻाल्हाइनि था ऐं आउं उन्हनि सां ॻाल्हायां थो। जी हा बिल्कुलु, जीअं त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां अॼुकल्ह जा नई टही जा जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे घुरिजे थी किताबनि सां। अव्हां उन्हनि जे हवाले सां छा चवणु, जीअं त अॼुकल्ह जा नौजवान जेके किताबनि खे घणो मोबाइल खे अहमियत ॾियनि था? ॾिसो, यूनिवर्सिटी में जॾहिं छोकिरो पहुचे थो त हुनखे मुख़्तलिफ़ मौज़ू ॾिना वञनि था त बाबा तूं खारे छाण ते लिख, तूं फलाणो बुज़ुर्ग आहे उन जी शाइरी ते लिख, उन फलाणे दड़े ते लिख, या को मोहन जे दड़े ते लिख, या ईअं खणी सम्झो त समन सरकार ते लिख, रूपा माड़ी ते लिख। ही सिंध जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि, जबल आहे, थर आहे, काछो आहे, कोहिस्तान आहे। पोइ उहो यूनिवर्सिटी जो शागिर्द बजाए मोबाइल या टच स्क्रीन ते वञण जे लाइ, ठीकु आहे भले वञे, पर लाइब्रेरी ॾांहुं मुंहुं करे थो ऐं उहो वरी ओॾे ई वञे थो, उहे जायूं घुमे ऐं ॾिसे थो, पोइ जेको आहे सो पंहिंजी थीसिस तयारु करे थो ऐं उन में पास थो वञे। बिल्कुलु ईअं आहे, पर अॼुकल्ह जा जेके आहिनि काफ़ी सारा नौजवान अहिड़ा आहिनि जेके किताबनि खां तमामु घणो परे उन्हनि जो किताबनि खां को बि वास्तो न आहे। ऐं जे कंहिं बि ॻाल्हि जे हवाले सां या सिंध जी तहज़ीब जे हवाले सां असां पुछा कंदा आहियूं त उन्हनि खे का बि ॼाण न आहे। ॾिसो, किताब उहा शइ आहे, यानी ही हिकिड़ो रेफरेंस आहे।
उन में असांखे हवालो मिले थो, उहा मुताले कंदासीं। यानी किताब लिखण वारो उहे सभु शयूं घुमी आयो आहे। खारो छाण छा आहे, समुंड जा किनारा छा आहिनि, थर छा आहे, थर जा हिसा घणा आहिनि, ऐं कोहिस्तान छा आहे, उत्तर छा आहे, विचोलो सिंध छा आहे। मतिलबु आहे त दुनिया जा ॿिए हंधि त माण्हू नथो पहुची सघे, पर पंहिंजी धरती, पंहिंजी सिंध जेका आहे ओसि ताईं माण्हू पहुची सघे थो। मिसाल तौरु सखर बैराज, त उन हवाले सां जॾहिं असीं उते न वेंदासीं, उते पुछा न कंदासीं ऐं उन्हनि दरवाज़नि खे न ॾिसंदासीं, ओसि ताईं असांखे मालूमात कान मिलंदी। जीअं त घुमण फिरण जे हिसाब सां हींअर काफ़ी सारा दोस्त जीअं अगस्त जे हवाले सां कारूंजर नगर पार करे घुमण वेंदा आहिनि, त उन्हनि खां पुछा कईसीं त अवां घुमण वेंदा हुते छा आहे, हुते कहिड़ी ॻाल्हि जे करे घुमण, त बसि इहा ई जबल आहे कारूंजर जो, उहा घुमण वेंदा आहियूं। उन्हनि खे उन्हनि जे बारे में का बि ॼाण न आहे। बाबू साईं, कारूंझर जो नालो वठी तव्हां मुंहिंजी ॾुखंदल नस ते हथ रखी छॾियो। कारूंझर मुंहिंजो माशूक आहे, ऐं उनजो आशिक़ आहियां। कारूंझर जे हवाले सां माण्हुनि खे मालूमात आहे ई कान। तव्हांखे आउं इहो ॿुधायां त कारूंझर इन जी ॼमार असांखे जेतिरे क़दुरु किताबनि में मिलियो आहे, ईअं खणी चओ त साईं M.H. पंवर पंहिंजे किताब में लिखियो आहे त कारूंझर दुनिया जो पहिरियों पहाड़ आहे ऐं हिन जी ॼमार 25 करोड़ साल आहे। उन खां पोइ कारूंझर जूं 109 चोटियूं आहिनि, केतिरा ई उन में मुक़दस आस्थान आहिनि, उन मां 12 नदियूं निकिरनि थियूं, ऐं एॾो त हुनजो पत्थर सुहिणो आहे जो आउं चवां थो त दुनिया में शायदि हिन जो अहिड़ो पत्थर कारूंझर जहिड़ो हुजे ई न। तंहिंजे करे असीं इहो दोस्तनि खे चवंदासीं त कारूंझर ठलो ॾिसण न वञो, बल्कि उनखे गौर करे ॾिसो। हर पत्थर तव्हां सां ॻाल्हाईंदो त आउं छा आहियां। बिल्कुलु खोड़ सारियूं ॻाल्हियूं मां त थींदी रही, लाइब्रेरी माशाल्लाह तमामु ज़बरदस्त, ऐं शाइरी जे हवाले सां तव्हांजी मज़ाहिया शाइरी बि काफ़ी सारी आहे, त कुझु शाइरी थी वञे साईं। साईं शाइरी जे हवाले सां तव्हांजी महिरबानी, तव्हां पुछो। शाइरी जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, उन में मज़ाब आहे, उन में मज़ाहमत बि आहे, उन में इश्क बि आहे, उन में जेको आहे सो ॾुख जा लम्हा बि आहिनि। शाइरी जेका आहे सा उन जा वरी मुख़्तलिफ़ सिनफ़ आहिनि, जीअं मिसाल तौरु ग़ज़ल आहे, काफ़ी आहे, वाई आहे, जेको ॾोर आहे, बैत आहे। मतिलबु त जेकॾहिं ॻण बात इलाही शयूं निकिरी पवंदियूं। शाइरी शाइर जो इहो कमाल आहे, शाइर जो इहो कमाल आहे त हू वॾी ॻाल्हि खे मुख़्तसर लफ़्ज़नि में बंदि करे आवाम जे आॾो पेश करे थो। शाइरी चइबो आहे उन खे। ऐं मुंहिंजे हवाले सां जेतिरे क़दुरु तव्हां चयो त तव्हां मज़ाहिया शाइरी बि करियो था, बिल्कुलु मज़ाह वारी शाइरी अॼुकल्ह तमामु घटि थी वई आहे। उन हवाले सां जेको आहे सो मज़ाह जी शाइरी करणु माण्हुनि खे यानी खिलाइण, इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। जेको माण्हू ॿियनि खे शाइरी ज़रिए खिलाए थो, तव्हां कॾहिं उन जा दर्द भरिया दास्तान तव्हां कॾहिं ॿुधा ई कोन। सदाईं खिलंदे मुरकंदे ॾिठो आहे, हू ॿियनि खे खिलाए थो, पर हुन जे अंदर में जेको आहिनि से ईअं सम्झो त ॾुख जा दास्तान भरियल आहिनि। हींअर मौजूदा दौर पियो हले मोबाइल जो, मुंहिंजो चौसिटो आहे त न की गोश्त खारा, न की दाल ॾे, न की धन दौलत, न की माल ॾे, सॼो कमु आहे ठहियो पियो मगर, रुगो यार हिकिड़ी तूं मिसकाल ॾे। मिसकाल ते सॼो इहो कमु थियो वञे। उन खां अलावा जेका आहे सा मुंहिंजो चौसिटो ॿियो आहे सहाफ़त जे हवाले सां। सहाफ़ी असांजा क़ौम जा अमीन आहिनि। सहाफ़त जे हवाले सां जेको आहे सो मुंहिंजो चौसिटो आहे। सहाफ़ी जेके आहिनि से असांजी क़ौम जा अमीन आहिनि, हुननि वटि वॾा वॾा राज़ हूंदा आहिनि, पर सहाफ़ी जो जेको लोगो आहे या जेको माइक आहे, ईअं सम्झो त हिकिड़ो क्लाशन आहे, जो हथियार आहे। अदब वारनि जी महफ़िल में अदब सां अच अच अच, बुरनि जी महफ़िल बुरी आहे, तंहिंजे करे बच बच बच। ही मीडिया जो दौर आहे प्यारा, ज़रा संभाले हल, लॻे थी हिकु चमाट ही ॾेखारीनि था टच टच टच। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त साईं खलील खोसा साहिबु, अव्हांजी मोहबतूं असांखे टाइम ॾिनो, बसि इहा अव्हांजी मोहबतूं आहिनि। ऐं कुझु कैमरामैन खे चवंदासीं त कुझु लाइब्रेरी जो दीदार अव्हांखे कराए, ऐं काफ़ी सारा किताब हिते मौजूदु आहिनि,
ऐं जेके अॼुकल्ह जे दौर में अहिड़ियूं शयूं असांखे ॾिसण लाइ तमामु घटि मिलियूं, घटि छा मुंहिंजे ख़्याल में किथे बि न आहिनि। ऐं टंडोलियार में जेका लाइब्रेरी हुई वतायो फ़क़ीर लाइब्रेरी, उनमें बि हींअर एतिरो का मौज़ू न आहे। ऐं अवां वेंदा त उते अव्हांखे माण्हू बि नथा मिलनि। जीअं त अॼुकल्ह जा नौजवान जीअं लाइब्रेरी में वञनि त उते किताब काफ़ी सारा आहिनि मालूमात लाइ उते, पर अव्हांखे हिते कोन मिलंदा। वताए फ़क़ीर लाइब्रेरी जे हवाले सां आउं ईअं चवंदुसि त इहा 1985 में क़ाइमु थी। उन वक़्त जे AC मोहतरम अब्दुल कादर मंगी साहब इहा क़ाइमु कई। पर अफ़सोस आहे त तव्हां इहो चओ था त अॼु वताए फ़क़ीर लाइब्रेरी में तव्हां वेंदव त कुझु कोन ॾिसण में थो अचे। मुंहिंजी दिलि ईअं चवे थी त जॾहिं वताए फ़क़ीर लाइब्रेरी ते मुंहिंजी नज़र पवे थी त मूंखे रोअण थो अचे। हेॾो सारो दुनिया जो फ़लासफ़र जंहिंजे नाले ते 1985 में लाइब्रेरी क़ाइमु थी ऐं उहा नेस्तो नाबूद थी वई, ख़तमु थी वई। चवनि था वरी ठाहियूं था, वरी ठाहियूं था, बहरहाल ख़ुदा करे ठहे। जेका आहे अॼुकल्ह जे शहर जे हिसाब सां ॾिसो त काफ़ी सारा शहर आहिनि सिंध जंहिंमें सुठियूं सुठियूं लाइब्रेरियूं क़ाइमु थियूं आहिनि। जीअं हींअर ताज़ा टंडोलियार में लतीफ़ लाइब्रेरी क़ाइमु थी आहे। काफ़ी सारे शहरनि में सुठियूं सुठियूं लाइब्रेरियूं आहिनि, पर असांजे टंडोलियार में का बि लाइब्रेरी वग़ैरह न आहे। टंडे अलायार में माण्हुनि जूं ज़ाती लाइब्रेरियूं आहिनि। किताबनि जा आशिक़ माण्हू पिया आहिनि थिया, उन्हनि जूं पंहिंजूं ज़ाती लाइब्रेरियूं आहिनि जेके माण्हू ॿियनि खे किताब ॾियण त ठहियो, ॾेखारण ई पसंदि कोन था कनि, छो त आशिक़ किताबनि जा पिया आहिनि। ईअं न आहे। असां त आहियूं इन्हनि किताबनि जे आशिक़नि जी कतार में बीठल आख़िरी माण्हू। बहरहाल माण्हुनि वटि किताब पिया आहिनि थिया, उहे पंहिंजा जेके पढ़नि था ऐं बाक़ाइदे जवाबु ॾियनि था। उहे तॾहिं जॾहिं मोबाइल जी कमेंट्स में ख़बर पवे थी, छो त हिननि माण्हुनि खे मालूमात आहे हिननि वटि लाइब्रेरियूं आहिनि। शेख साईं मोहबतूं महिरबानियूं खलील खोसा साहब जेके अव्हांजो टाइम वरितोसीं। त हाणे जेका मूंखे ॾींदा इजाज़त, जीअं त वरी अव्हांखे ॿुधाईंदल त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे कलर्स ऑफ लाइफ विथ बाबू, जंहिंखे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, शेयर करियो, जंहिंमें अव्हांखे खोड़ सारा इंटरव्यूज़ ऐं खोड़ सारी कॉमेडी वीडियोज़ ऐं ॿी सारी मालूमात मिलंदी। महिरबानी।